नाज़रीन, खानापुर वेझो पार्को में एक अफ़सोसनाक हादसो पेश आयो है। पार्को में वेगन ऐं कार जे ज़ोरदार टक्कर जे नतीजे में वेगन कल्टियूं खाईंदे खाई में किरी पई, जंहिंजे नतीजे में 10 ॼणा सख़्त ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। तफ़सील मूजिब लड़काणे खां कंदकोट वापसि ईंदड़ वेगन तेज़ रफ़्तार में पार्को वटि कार सां टकराइजण सबबि कल्टी थी पई, जंहिंमें औरतुनि ऐं ॿारनि समेत 10 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं जिन खे मक़ामी माण्हुनि जे मदद सां बर वक़्तु रेस्क्यू करे तालके खानापुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हर वक़्तु ख़बर खां आगाह लाइ ॾिसंदा रहो KBK न्यूज़।